या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलुर रिबा अज़आफ़म मुज़ाअफ़ा। ए ईमान वारो, ला तअकुलुर रिबा, सूद न खाओ। सूद चइबो आहे कंहिं शख़्स खे का शइ असां उधार ते ॾियूं ऐं उधार ते जंहिं वक़्तु ॾियूं उन वक़्तु ज़्यादा इज़ाफ़े सां वापसी जो मुतालिबो कयूं। का बि शइ आहे, पैसा आहिनि, कंहिंखे कर्ज़ था ॾियूं, ही 10,000 रुपया कर्ज़, हेतिरनि महीननि जो कर्ज़, जॾहिं वापसि कंदे त इज़ाफ़ी 3,000 बि इन में शामिल करे 13,000 वापसि कंदे। कर्ज़ ॾियण जे टाइम जेको इज़ाफ़ी रक़म जो मुतालिबो कयूं था त उधार इन शर्त ते ॾियां थो जॾहिं वापसि कंदे त साॻी रक़म वापसि न कंदे, उन में इज़ाफ़ी रक़म बि ऐड करे पोइ वापसि कंदे। उधार जे करे कंहिं शइ जी ज़्यादती जी शर्त लॻाइणु, चाहे पैसनि जी सूरत में हुजे चाहे कंहिं बि सूरत में। हा, जेकॾहिं असां कंहिंखे कर्ज़ ॾियूं था, उधार ॾियूं था पैसा, ऐं उन सां कोई ज़्यादती जो इज़ाफ़ो नथा कयूं त वापसि ॾींदे त पोइ 1000 जे बदिले 1300 ॾिजां, कोई ज़्यादती जो मुतालिबो न आहे। 1000 रुपयो थी 1000 रुपयो मूंखे वापसि कजां। जॾहिं उहो वापसि कंदो ऐं वापसि कंदे वक़्तु जेकॾहिं उन जे दिलि में ख़्यालु अचे त इहो मूंखे मुश्किल वक़्त में पकड़ियो आहे, इंसानियत जो तक़ाज़ो इहो आहे त मां इन खे 200-300 वधाए ॾियां, त इहो सूद न आहे। इहो आहे इस्तिहसानन, मां सां भलो कयो अथसि, उन जो कोई मुतालिबो न आहे, कोई शर्त न आहे, न लफ़्ज़नि सां का उन शर्त लाती आहे, न इशारतनि लाती आहे, न किनायतनि लाती आहे, न को उर्फ़ में रवाज आहे, बल्कि अॻिलो शख़्स एहसानन उनखे कुझु इज़ाफ़ी रक़म ॾिए थो, त इहो सूद न आहे। सूद उहो आहे जॾहिं असां कर्ज़ ॾींदे वक़्तु मुतालिबो कयूं त वापसि 2-3 हज़ार ज़्यादा कजां, पोइ उहो सूद आहे। ऐं शरीयत में इहो नाजाइज़ ऐं हराम आहे।